दोस्तों अॼु ॻाल्हि ॿोल कंदासीं त मौसम जी हिन वक़्तु सूरत हाल कीअं आहे अव्हांखे अपडेट ॾींदासीं। त सिंध में गुज़िरियल काफ़ी ॾींहंनि खां वठी सावणी जी बारिश जो जेको ॿियो मरहलो हो खां पोइ सिंध जे मुख़्तलिफ़ हर नंढनि वॾनि शहरनि में जेको आहे उहा बारिश वसी। ऐं पाण ॾिठो त सिंध जा काफ़ी शहर अहिड़ा आहिनि जेका हिन वक़्तु ताईं बारिश जे करे पाणी हेठि आयल आहिनि ऐं काफ़ी ज़िलनि में जेको आहे हिन वक़्तु फुटी जो ऐं साई जो फसल जेको आहे उहो मुतासिर थियो आहे। हिन वक़्तु जेकी अव्हांखे असां अपडेट ॾींदासीं त बारिश जो जेको सिस्टम आहे उहो सिंध मां हिन वक़्तु मुकमिल ख़तमु थी वियो जेको आहे बलोचिस्तान जे हदूद में जेको आहे उहो दाख़िल थी चुको आहे। सिंध जे हदनि मां जेको आहे बिल्कुलु ख़तमु थी चुको आहे। हिन वक़्तु सिंध में किथे बि जेको आहे बारिश थींदे सिस्टम में नज़र नथी अचे। उहो सिस्टम जेको आहे उहो हिन वक़्तु बलोचिस्तान जे हदनि में दाख़िल थी वियो आहे। जंहिं अॼु सुबुह जो 6 लॻी कुझु मिंटनि ते जेको सिस्टम जेको आहे उहो बलोचिस्तान जे हदनि में दाख़िल थी वियो आहे। जंहिंखां पोइ बलोचिस्तान में हवा सां गॾु जेको आहे उहो बारिश जेको आहे उहो शुरू थी वई आहे। उनखां पोइ बलोचिस्तान में शदीद बारिश जेकी आहे उहा शुरू थी वई आहे, जंहिंजे करे उतां जेको आहे उहा ॿोॾि वारी सूरत हाल पैदा थी वई आहे। जेको आहे सैलाब जा जेका आहिनि उहे रेला उतां जेको आहे हलणु शुरू थी विया आहिनि ऐं उहे हेठनि इलाइक़नि ॾांहुं जेका आहिनि उहे काई पिया आहिनि। सो दोस्तो ही अॼु जे हवाले सां जेकी मौसम जी ताज़ा तरीन अपडेट हुई उहा अव्हां ताईं पहुचाईसीं। त सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि मां ऐं सिंध सूबे मां जेको आहे बारिश जो सिस्टम जेको आहे हिन वक़्तु ख़तमु थी वियो आहे। उनजो ज़ोर जेको आहे टुटी वियो आहे ऐं हू जेको सिस्टम आहे बलोचिस्तान में दाख़िल थी वियो आहे। मौसमियात खाते जो चवणु आहे त 6 खां 7 ॾींहं जेको आहे बारिशी सिस्टम जेको आहे उहो बलोचिस्तान में जेको आहे उहो रहंदो। उनखां पोइ जेको आहे हू मथियनि इलाइक़नि जे तरफ़ जेको आहे उहो आहिस्ते आहिस्ते हली पवंदो।